नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमन नबिय्यीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सलाम आवां नातख़ा मोहम्मद मज़हर अब्बासी कादरी प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु हाज़िर आहियां। दोस्तों, अल्लाह ताला जा लख एहसान जो असां सभिनी खे ज़िंदगी में हिकु दफ़ो ॿीहर रमज़ान करीम अता फ़रमायो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक जेसीं ताईं हिन दुनिया में रखे असां सभिनी खे रमज़ान जी तौफ़ीक़, रमज़ान जे रोज़नि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं ईअं रहमत बरकत ऐं पंहिंजी बाज में रखे। प्रोग्राम सलाम रमज़ान में असां सां गॾु महिमान आहिनि डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब। हर प्रोग्राम जी आहिनि भेरे बि साईं जन टाइम इनायत फ़रमायो आहे। सो हलूं था मुफ्ती साहब ने। मुफ्ती साहब अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? जी माशाअल्लाह। अल्लाह ताला अवां ख़ुशि रखे। अवां दीन जी ख़िदमत करे रहिया आहियो ऐं अवां जे ज़रिए असांजा व्यूवर्स जेके आहिनि जेके प्रोग्राम ॾिसनि था उहे यकीनन उन्हनि जे इल्म में इज़ाफ़ो थिए थो ऐं अवां खे बि अजर मिले थो जेको दुनिया में आख़िरत में असांजे लाइ हिकु वॾो सरमायो आहे। सो प्रोग्राम में हर प्रोग्राम में असांजी नात हूंदी आहे। सो हिन में बि कलाम शिफ़ा जेका हुज़ूर अलैहिस्सलाम जी बारगाह में असांजे ग़ुलाम नबी मैसर इल्तिजा कई आहे, मुनाजात कई आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोते भी मेहरबानी, मोते भी मेहरबानी, सदका सिवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन। मोते भी मेहरबानी, सदका सिवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन। मोते भी मेहरबानी, शायद तमोत ईंदो हाणे फ़कीर वींदो। शायद तमोत ईंदो हाणे फ़कीर वींदो। एॾे अचण न थींदो, एॾे अचण न थींदो, दर ते दुआ करे वञ। ते भी मेहरबानी, साईं सदका सिवा करे वञ माला इलाज आया मुझी दवा करे वञ। मोते भी मेहरबानी, आया तबीब काफ़ी पर पोए मिली न माफ़ी। आया तबीब काफ़ी पर पोए मिली न माफ़ी। आही शफ़ीक शाफ़ी, आही शफ़ीक शाफ़ी, शब में शिफ़ा करे वन। मोते भी मेहरबानी, सदका सिवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन। मोते भी मेहरबानी, आशिक रहो रड़िया अज आ
आखिरी घड़िया आशिक रहो रड़िया अज आखिरी घड़िया ला इलाहा लग लड़िया ला इलाहा लग लड़िया हाफिज खुदा करे वन मूते भी मेहरबानी सदका सिवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन मूते भी मेहरबानी आड़ायो ए डहिया हेडे अचो हबीबा आड़ायो ए डहिया हेडे अचो हबीबा हर मर्ज खा महेसर हर मर्ज खा महेसर आजो मिठा करे वन मूते भी मेहरबानी साईं सदका सिवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन मूते भी मेहरबानी। ही इल्तिजा हुई मुनाजात हुई जेका ग़ुलाम नबी महर सरकार जी बारगाह में बीमारी जी हालत में कई ऐं अल्लाह ताला उनके हुज़ूर जो सदको शिफ़ा अता फ़रमाई। मुफ्ती साहब सवालात जी तरफ़ हलूं था। जी हाँ सर। जीअं बीमार जो ज़िक्र थियो त तीअं बीमारी जे हवाले सां सवाल आहे बीमार माण्हू पंहिंजे बदिरां ॿिए खे रोज़ो रखाए सघे थो? पहिरियों सवाल आहे उन में ही आहे त हिकिड़ो किताबनि जे अंदरि शरीयत मुतारा जे अंदरि बयानु थींदो आहे शेख फ़ानी जे लाइ। शेख फ़ानी? जी हा, शेख फ़ानी। ठीकु। याने एतिरो झूर कुराड़ो आहे जो हाणे वधीक जेको आहे उन खे सिहत ऐं तंदुरुस्ती जेका आहे उन जे अचण जो बिल्कुलु बि यकीन न आहे जो ॿीहरो रखी सघंदो हुजे। हा, सिहतयाब थींदो। उन जे लाइ इहो हुकुम आहे त उहो पंहिंजे बदिरां ॿिए खे मानी खाराए। पर जेकॾहिं उन खां बाद वरी जेकॾहिं उहो सिहतयाब थी थो वञे त पोइ उन जे मथां वरी कज़ा लाज़िम थिए। अच्छा। जी हा, कज़ा लाज़िम थी। बाक़ी शेख फ़ानी जेको रोज़ो ॿिए खे रखाए थो त उहो सिर्फ़ु हिकिड़ी सहरी इफ़्तारी कराईंदो? हा, सिर्फ़ु हिकिड़ो ई, बिल्कुलु हिकिड़ी सहरी ऐं हिकिड़ी इफ़्तारी कराईंदो। पर जेकॾहिं आम माण्हू बीमार आहे त बीमारी जे आलम में रुख़सत आहे। सही। बीमारी जी अहिड़ी हालत में आहे, अहिड़ी कंडीशन में आहे जो हिकिड़ो डॉक्टर जेको आहे नेक उहो इहा ॻाल्हि चवे थो त बाबा हे जेकॾहिं रोज़ो रखंदो त इन सां हिन जी बीमारी वधंदी। ईअं त थोरे मथे सूर लाइ पेटे सूर लाइ जीअं प्रोग्राम में असां ॻाल्हि कई अहिड़ी सूरत न आहे। पर जेकॾहिं को डॉक्टर आहे ऐं उहा ॻाल्हि करे थो ऐं उहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, दुरुस्त करे थो ऐं डॉक्टर जेको आहे नेक आहे, हाणे अहिड़ी सूरत हाल में उन जे लाइ अहिड़े बीमार जे लाइ रुख़सत आहे। जीअं मुसाफ़िर जे लाइ रुख़सत आहे ईअं बीमार जे लाइ बि रुख़सत आहे रोज़े छॾण जी। पर हाणे जीअं बीमार सिहतयाब थी वञे या मुसाफ़िर मुक़ीम बणिजी वञे त उन जे मथां जेको आहे ओतिरा ॾिहाड़ा जेतिरा ॾिहाड़ा जेको आहे बीमार खां बीमारी जे आलम में रोज़े जी कज़ा थी आहे ओतिरा वरी रमज़ान शरीफ़ खे गुज़रण खां बाद जेको आहे उहो ओतिरा रोज़ा रखंदो। ठीकु। उहो सिर्फ़ु इन आलम जे लाइ। बाक़ी हिकिड़ी सूरत हू आहे जेका मां तव्हांखे कई शेख फ़ानी उनखे चवनि था पिया जंहिंखे वरी ॿीहर सिहतयाबी असांखे उमेद ई न आहे त उन जे लाइ हू हुकुम आहे। पर उन जे लाइ बि ही मां नाज़रीन खे ॿुधायो त जेकॾहिं वरी कॾहिं कॾहिं थींदो आहे की मां उमेद न हूंदी आहे पर उहो बहितरीन थी वेंदा आहिनि, अल्लाह हुनखे शिफ़ा ॾींदो आहे। त अहिड़ी सूरत हाल में बाद में हो रोज़ा जेको आहे रखी वठनि। ठीकु आहे। अच्छा मुफ्ती साहब, रमज़ान खां अलावा भी माण्हू नफ़ली रोज़ा रखी सघे थो, हिन जे बारे में? जी हा, जी बिल्कुलु नज़र भाई। रोज़े शरीफ़ जूं त बेशुमार बरकतूं आहिनि, रोज़े जा बेशुमार अक़साम आहिनि। फ़र्ज़ रोज़ा आहिनि, वाजिब रोज़ा आहिनि, सुन्नत रोज़ा आहिनि, मुस्तहब रोज़ा आहिनि। सही, इहे सभु रोज़ा आहिनि। जेके फ़र्ज़ रोज़ा आहिनि इहे रोज़ा रमज़ान शरीफ़ जा रोज़ा आहिनि वग़ैरह। ऐं उन खां अलावा जेके
नज़र वग़ैरह बास वग़ैरह असां बासियूं था, उन खां बाद जेको आहे रोज़े जी नीयत साण त उहे रोज़ा उनजे मथां बास खे पूरो करणु वाजिबु हूंदो आहे, नज़र खे पूरो करणु वाजिबु हूंदो आहे, शरई नज़र, त उहो रोज़ो उनजे मथां वाजिबु थिए थो। 9 मुहर्रम ऐं 10 मुहर्रम जो रोज़ो इहो सुन्नत आहे, पाण करीम अलैहिस्सलाम ने रखियो आहे, साहिब किराम रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन जन रखियो आहे। उन खां अलावा बक़ाया जेके ॿिया रोज़ा आहिनि, सोमे दाऊदी आहे, हिकु न ॿिए ॾींहुं रोज़ो रखणु, अयाम बेज़ जा रोज़ा आहिनि, उन खां अलावा शवाल जा रोज़ा रखंदा आहिनि, शाबान जे अंदरि पाण करीम अलैहिस्सलाम रोज़े जी तरग़ीब ॾियारींदा हुआ। लिहाज़ा कहिड़े ॾिहाड़े बि सवाइ ईदैन जे ऐं उन खां अलावा अयाम तशरीक़ जे इन्हनि ॾींहंनि खां अलावा अगरि कंहिं ॾींहं ते बि रोज़ो रखे त बिल्कुलु रखी सघे, हा बिल्कुलु सवाबु मिलंदो, नफ़ली रोज़ा रखी सघे थो। ठीकु आहे। अच्छा, नफ़ली रोज़नि जा जीअं मां फरमायो त भला ॾींहं मुक़ररु आहिनि कोई हफ़्ते में अहिड़ा ॾींहं जेके जंहिंमें रखिजे? हूअं त ॾींहं हूअं त मूं अर्ज़ु कयो त इन्हनि 5 ॾियाड़नि खां अलावा अयाम तशरीक़ जे ॾियाड़नि खां या ईदैन जे ॾियाड़नि खां जहिड़े ॾियाड़े ते रोज़ो रखंदो रोज़ो रखी सघे थो। बसि बाज़ रोज़ा अहिड़ा आहिनि जिन में जेको आहे उहे सवाबु आहे, जीअं हे नफ़िल आहे, मुस्तहब आहे। बाज़ रोज़ा जेके सुन्नत आहिनि, जीअं 9 या 10 मुहर्रम जो रोज़ो पाण करीम अलैहिस्सलाम सूमर जे ॾियाड़े रोज़ो रखंदा हुआ। अगरि को माण्हू सूमर जे ॾियाड़े रोज़ो रखे थो त उन सवाबु आहे। ख़मीस जे ॾियाड़े बुज़ुर्गाने दीन रोज़ो रखंदा, रोज़े जो सवाबु मिलंदो, सुन्नत जो सवाबु बि मिलंदो। अहिड़े तरीक़े सां बुज़ुर्गाने दीन जेके आहिनि उहे रोज़ा रखंदा आहिनि, शवाल जा रोज़ा रखंदा आहिनि, या बेज़ जा रोज़ा रखंदा आहिनि। उन खां अलावा जेको आहे सूमर जा रोज़ा रखंदा आहिनि, हर जुमेरात जा रोज़ा रखंदा आहिनि। त इहे रोज़ा बिल्कुलु मशहूर ॻाल्हि आहे। अमीर दावत इस्लामी मौलाना इलियास कादरी ज़ीद मजदहू पाण रोज़े सां हूंदा आहिनि, अक्सर रोज़ो नफ़ली रोज़ा रखंदा आहिनि। इहो मतिलबु एतिरो सवाबु आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु मज़र भाई, बुज़ुर्गाने दीन जेके आहिनि उहे मामूल रहियो आहे। छो त रोज़े सां जेका तज़कियो हासिलु थिए थो नफ़्स जो, जेको असल मक़सदु आहे रोज़े जो, लअल्लकुम तत्तक़ून। या अय्यु क़ुरान करीम रब करीम इरशाद फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हे ईमान वारो, असां तव्हांजे मथां रोज़नि खे फ़र्ज़ु कयोसीं जहिड़े तरीक़े सां तव्हां खां पहिरियों ते रोज़ा फ़र्ज़ु कयासीं। छो? लअल्लकुम तत्तक़ून, जीअं तव्हां मुत्तक़ी बणिजो, परहेज़गार बणिजो। त रोज़े सां तक़वा हासिलु थींदी आहे। इन करे बुज़ुर्गाने दीन अक्सर रोज़े में रहंदा आहिनि, ज़्यादा खां ज़्यादा रोज़ा रखंदा आहिनि। इन करे ज़्यादा खां ज़्यादा रोज़ा रखंदा आहिनि त नफ़्स जो तज़कियो हासिलु थिए थो, जेको असल मक़सूदु आहे। सही, इन करे रोज़ा ज़्यादा असां वटि अमूमन ईअं आहे त जीअं असां गैर रमज़ान में असांजी हरकात या जेके असांजी गुफ़्तगू रहे थी, रमज़ान में बि उहा ई रहे थी। अक्सर इहो चेंजिंग कीअं ईंदी? इहो ॾाढो हिकिड़ो अहम सुवालु आहे। बिल्कुलु तव्हां सही फरमायो था। जीअं असां गैर रमज़ान में, वरी रमज़ान में बि असांजी कैफ़ियत उहा ई आहे। जी मज़र तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो था पिया। इन लाइ यादि रखो त हिकिड़ो रोज़ो आहे आम रोज़ो, अवाम जो रोज़ो, फॉर्मेलिटी जीअं थींदी आहे भाई, फॉर्मेलिटी न। मिसाल ॾिसो, रोज़े लाइ असां गुज़िरियल प्रोग्रामनि में असां नाज़रीन खे ॿुधायो त रोज़े जे लाइ ही शइ आहे त सुबुह सादिक खां वठी गुरूब आफ़्ताब ताईं खाइण पीअण जिमा वग़ैरह रुकियो रहियो। हाणे इहे चीज़ त कई, पर जेको आहे गिला ग़ीबत कंदो रहियो, ग़लति ॿुधंदो रहियो, ग़लति नज़रूं ॾिसो, न निमाज़ पढ़ियईं, रोज़ो रखी वियो, एसी में सुतो, शाम जो रोज़े जी अफ़्तारी ते उथियो। ॾिसो, हिकिड़ो मुंहिंजी अर्ज़ु इहा त इहो मतिलबु फॉर्मेलिटी पूरी कई न, हुन रोज़ो रखियो। लफ़्ज़ फॉर्मेलिटी नथा यूज़ करे सघूं, छाकाणि त जेके रोज़े जा शराइत आहिनि, याने खाइण ऐं पीअण ऐं अज़दवाजी तालुक़ खां पाण खे बचाइण, उहो न कयो। त इहो आम अवाम जो रोज़ो, या रोज़ो त उनजो थी वियो, पर रोज़े जूं जेके मुकमिल बरकतूं ऐं नेमतूं अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाए, इनामात बयानु फरमाए, उहे मुकमिल उनखे उन जा फ़ज़ाइल हासिल न थी सघंदा। अच्छा, मां जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो फॉर्मेलिटी पूरी, मां गुनाहगार त न थियो? हा, लफ़्ज़ इहो यूज़ न करणु खपे। अल्लाह ताला मूंखे मुआफ़ फरमाए नाज़रीन त इहो लफ़्ज़, छो जे करे अमूमन असांजे दोस्तनि में इहा कैफ़ियत हूंदी आहे, तॾहिं मूं मुफ़्ती साहिब खां सवालु कयो। अक्सर इहे दोस्त उअं ई जीअं रमज़ान में हूंदा आहिनि, वरी तीअं गैर रमज़ान में मतिलबु। जी मज़र में मां अर्ज़ु कयां पियो त हिकिड़ो त इहो आहे इन शराइत रोज़े जा पूरा कयूं। हाणे ॿियो त वरी ख़वास जो रोज़ो आहे, उहो हीअं आहे त हो सिर्फ़ु रोज़े जो इहो हुकुम न सम्झंदा आहिनि, पर उन सां गॾु हीअ सम्झंदा आहिनि त असांखे अखियुनि जो बि हिकिड़े क़िस्म जो रोज़ो आहे, असांजे कननि जो बि हिकिड़े क़िस्म जो रोज़ो आहे, असांजी ज़ुबान जो बि हिकिड़े क़िस्म जो रोज़ो आहे, असांजे क़दमनि जो बि इहो रोज़ो आहे, असां ग़ैर शरई तरफ़ सां क़दम न खणूं।
गैर शरई शइ असां जेका अल्लाह तबारक व तआला खे नापसंद, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नापसंद, उहा असां ज़ुबान सां अदा कयूं। ग़लति जॻहनि ते नाम हरम जे मथां पंहिंजी नज़रनि खे रखूं। गिला ग़ीबत वग़ैरह ज़ुबान त छा असांजे कननि ताईं बि पहुचंदी हुजे त इन्हनि शयुनि खां बि पंहिंजो पाण खे रोकींदा, बचाईंदा। त इहो जेको आहे उहो ख़वास जो रोज़ो आहे। जहिड़े तरीक़े सां मिसाल तव्हांखे ॾियांव, हिकिड़ो माण्हू आहे, हाणे वुज़ू जे अंदरि बिल फ़र्ज़ चार वुज़ू जे अंदरि फ़राइज़ आहे। मुंहं खे धोअणु, ॿाहिनि खे धोअणु, मखो खणणु, पेरनि खे धोअणु। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको सिर्फ़ु इन्हनि शयुनि खे धोए थो। हाणे असां त उनखे चवंदासीं, असांखे चओ त वज़ू थी वियो, न थी वियो, असां बिल्कुलु थी वियो, पर सुन्नतुनि खां हलियो वियो, महरूम थी वियो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो हुन खां हलियो वियो। गुरड़ी खे छॾे ॾिनई, नक खे पाणी खे छॾे ॾिनई, टे चकर रोज़नि खे धोअण खे छॾे ॾिनई, तरतीब खे छॾे ॾिनई, दुआउनि मसलुनि खे छॾे ॾिनई, बिस्मिल्लाह उन्हनि शयुनि खां महरूम थी वियो। हालांकि जेके शयूं फ़राइज़ जे अंदरि उहे त पूरियूं कयूं। अहिड़े तरीक़े सां अगरि को खाइण पीअण या अज़वाज तालुक़ खां सुबुह सादे खां गुरूब आफ़्ताब ते रहे थो, ठीकु आहे, उन जा शराइत पूरा थिया, रोज़ो त थियो, त रोज़े जेके बरकतूं हूं, जेको मक़सदु हो त उहो त हासिलु न थियो। इहो मक़सदु असुलु आहे, त उहा शइ हासिलु न थींदी। रोज़े जो सही तरीक़े सां रोज़े जा जेके इनामात आहिनि, बरकतूं आहिनि, उहे हिनखे हासिलु न थींदियूं। सवालात जी तरफ़ मुंहिंजे साहिबु, राति जो रोज़े रखण जी नियत खां पोइ वरी उहो सुम्ही वियो, वरी जाग थी, वरी मतिलबु सेरी वग़ैरह थी, वरी सुम्ही वियो। अमूमन मूंसां हिकिड़ो वाक़ियो थियो, मां अव्हां ताईं ऐं नाज़रीन ताईं ॿुधाए थो। हिकिड़े रमज़ान में ईअं थियो, अचानक सां मुंहिंजे घर में त ॿिया शरई रोज़े रखण जी उनखे इजाज़त न हुई, त मतिलबु बीमार हुया। मूं सेरी मुंहिंजे लाइ पचाए रखी, मूं सेरी करे ऐं खीर पी करे ऐं मूं वरी मस्जिद जे दर ते वियुमि। छो हाणे ॼाण अज़ान आई, ताकी मां अॻ में वञी नमाज़ लाइ थियां। चौकीदार ॾिसी करे मूंखे परेशान थी वियो, त मूंखे चई, हिन महिल कीअं आयो आहे तूं राणा, हिन महिल कीअं आयो आहे? मां नमाज़ लाइ आयो आहियां, ॼाण आज़ान थी ऐं नमाज़ थींदी। मूंखे चई त टाइम तव्हां ॾिठो आहे? मूं चयो टाइम त मूं न ॾिठो आहे। चई राति जो हिकु थियो आहे। सो मां हैरान थी वियुमि, त मां चयो मां सेरी बि करे छॾी, निंड बि पूरी कई, ऐं मां सेरी करे वरी वज़ू करे मां नमाज़ लाइ वियो आहियां। सो ईअं अमूमन ईअं बि थींदो रहंदो आहे। इन जे बारे में थोरो असांखे ॿुधाईंदा? जी, तमामु सुठो सुवालु कयो। नाज़रीन खे असां इहो ॿुधाईंदो, तव्हांजे तवसुल सां अवां सां पेश आयो आहे ऐं ज़रूरु कंहिंसां बिल्कुलु पेश आयो हूंदो। त जेकॾहिं को माण्हू राति जे टाइम में सहरी करे थो, सहरी करे छॾे थो, पोइ नियत करे छॾे थो, उनखां बाद अञा वक़्तु बाक़ी आहे सहरी जो, वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, केॾो माण्हू खाधो नियत करे छॾियईं, अञा टाइम बाक़ी आहे, उनखां पोइ खीर पेश थी वियो, चांहि अगरि जेका आहे घर में कंहिं उन साम्हूं अची रखीसीं, चांहि तव्हां अञा न पीती आहे, हुन चयो मां नियत करे छॾी आहे, त उन सां को बि फ़र्क़ु नथो पए। जेतिरे ताईं वक़्तु आहे खाई पी सघे थो। अगरि जेकॾहिं बिल फ़र्ज़ हुन रोज़ो रखी छॾियो आहे, नियत बि करे छॾी आहे, पर अञा सहरी जो टाइम 15 मिंट 20 मिंट बाक़ी आहिनि, 10 मिंट बाक़ी आहिनि, त बाद में उनखे चांहि या का खीर या को चांवर या का शइ हुनखे पेश कजे थी, त उहो खाई सघे थो। वक़्तु जेतिरे ताईं बाक़ी आहे हुनजे अंदरि इजाज़त आहे। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त माण्हू रोज़ो जी नियत कंदो आहे, सहरी बि कई, ठीकु आहे, थोरो टाइम हली करे पोइ वरी थोरो हाणे मतिलबु ज़हनी तरह सां उहो तयारु न, मूंखे हाणे रोज़ो न आहे रखिणो, मुंहिंजी तबियत मथां सही साथ न ॾिए। हाणे अलाह बहितर ॼाणे थो हुनजी तबियत सही साथ ॾिए थी या न थिए। नियत बि थी वई, सहरी बि थी वई, एन टाइम ते बसि आज़ान थी ऐं उन नियत या तब्दील करे छॾी त मूंखे रोज़ो न आहे। जेकॾहिं बिल हा हाणे ॾिसबो त जेकॾहिं हू इहो बि अहम सवालु आहे। जी बिल्कुलु, त मूं चयो त मथां शुरू वारो तालुक़ त सहरी जो खाइण पीअण जो वक़्तु साण उहो त क्लियर थी वियो। हाणे हीउ उथियो आहे, हिन नियत कई आहे ऐं उनखां बाद बाक़ी आहे। हाणे हे जेको फिरे थो पियो, त इहो छाजे करे थो फिरे? जेकॾहिं अगरि उहो सिहतमंद आहे, तंदुरुस्त आहे, सिर्फ़ु इन ख़ौफ़ जे करे त अलाए मां रखी सघां या न रखी सघां, त इहो गुनाहगार, हा, त इहो गुनाहगार थींदो। जहिड़े तरीक़े सां जेको आहे ॼाणी वाणी रोज़ो न रखणु आहे, ओड़े तरीक़े सां हाणे हीउ गुनाहगार थींदो। छो त ॼाणी वाणी नथो रखे, अलाह तबारक व तआला मथां भरोसो रखे, रब करीम हुनजे मथां जेकॾहिं रोज़े खे फ़र्ज़ु कयो आहे, हे आकिल आहे, हे बालिग़ आहे, हे सिहतमंद आहे, हे मुक़ीम आहे, हे मुसलमान आहे, त हिन जे मथां रोज़ो लाज़िम आहे। हे रखे अलाह तबारक व तआला रोज़े बरकतनि सां हिन खे रोज़ो जेको आहे हिकु रखंदो, त हिकु चकर जो भउ बि भॼी पवंदो ऐं ॿिया बि रोज़ा रखंदो, ॿियनि खे ॿुधाईंदो वञनि। त अक्सर करे ईअं थींदो आहे, उहो नौजवान उहे रोज़े खां लहराईंदा आहिनि,
सॼो ॾींहुं आहे सुबुह सादिक खां वठी शाम ताईं न खाइण न पीअण कीअं गुज़ारींदासीं कुझु बि कोन्हे को हिकु चकर हो रोज़ो रखी वठनि फ़र्ज़ु सम्झी अल्लाह तबारक व तआला इन रोज़े जे ज़रिए उनखे तक़वीयत अता फरमाए। जीअं मूंखे यादि आहे असां हरम शरीफ़ में खाना काबा में सही करे रहिया हुआसीं सफ़ा मरवा खां इहे चकर ॾेई रहिया हुआसीं त अचानक सां बसि टाइम थी वियो त 5 मिंट या कुझु बचिया आहिनि इफ़्तारी सहरी जा। हाणे छा कयूं हाणे ज़ाहिर आहे असां एतिरो निकिरी वञूं त तेसिताईं टाइम त थी वेंदो पोइ असां ज़मज़म जा 2-3 गिलास पाणी जा पीतासीं ऐं असां रोज़े जी नियत करे सघे ऐं उहो सॼो ॾींहुं असांजो एॾो मतिलबु बहितरीनु गुज़रियो असांखे कंहिं बुख उन जी तलब ई न थी। इहा ई ॻाल्हि आउं चवंदो आहियां नीयत जेका मोमिन जी आहे न वॾी अहमियत थी रखे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो गिलास ॾिसां त नंढड़ा हेतिरा गिलास आहिनि हा ॾिसो 2-3 पीतासीं असां तकड़ हालांकि अव्हांखे सहरी जो बि सवाबु मिलियो जी ज़मज़म जो बि 5 जॻह ते बरकतूं हासिल थियूं सहरी जो बि तव्हांखे बरकतूं हासिल थियूं ऐं अल्लाह तबारक व तआला अव्हांखे ईमान जी तक़वीयत बि अता फरमाई ऐं उन खां अलावा तव्हांखे हिकिड़ो प्रैक्टिकली तरीक़े सां महसूस बि थियो त न बल्कि रोज़े सां इंसान खे क़ुव्वत हासिल थिए थी। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त नियतुल मुमिन खैरुम मिन अमलिही मोमिन जी नियत उनजी अमल खां भली आहे त नियत जेका मोमिन जी आहे वॾी अहमियत रखे थी पई इन करे नियत जो तमामु वॾो दारोमदार आहे। ॿी हदीस पाक में ईंदो आहे इन्नमल अअमालु बिन्नियात अमल जो दारोमदार नियत जे मथां आहे त नियत तव्हां करे अल्लाह ते तवक्कल करे जो रब करीम असांखे बहितर ॼाणे थो असां छा करे सघूं था छा नथा करे सघूं असां खां वधीक असांजो रब जे असांखे पैदा कयो आहे उहो असांखे बहितर सम्झे थो। त जेके शराइत रोज़े रखण वारे जे लाइ आहिनि अगरि उहे असां में पूरा आहिनि असां रोज़े खे फ़र्ज़ु सम्झी रखी छॾियूं अल्लाह तबारक व तआला उनजी बरकत बि अता फरमाईंदो ऐं असांखे इनामात बि अता फरमाईंदो। अच्छा मुफ़्ती साहब हिकिड़ो ॿियो बि अहम सुवालु आहे बचपन में त इहे सभिनी सां थींदो आयो आहे नंढड़ा नंढड़ा ॿार हूंदा आहिनि पोइ सहरी ऐं इफ़्तारी टाइम में वेही खाईंदा आहिनि त असां सहरी बि कंदासीं असां इफ़्तारी बि कंदासीं उहे जेको वेही खाइनि था उन्हनि खे सवाबु मिलंदो? जी जी तमामु सुठो सुवालु कयो। नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त पंहिंजे निड़नि खे सहरी में शामिलु कंदा कयो। मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो असां में ऐं अॻिलियुनि उम्मतनि में रोज़नि में सिर्फ़ु सहरी जो फ़र्क़ु आहे। अल्लाहु अकबर। सहरी जे अंदरि बरकतूं आहिनि सहरी आम खाधो न आहे बरकतनि वारो खाधो आहे। पंहिंजे बचड़नि खे बि उन में अंदरि शामिलु कंदा कयो त उनखे उहे सहरी जूं बरकत ॿारनि खे वॾो शौक़ु हूंदो आहे उहो राज बार मतिलबु मुंहिंजे ख़्याल में 10-15 दफ़ा त उन पंहिंजे पेरेंट्स खे ॿुधाईंदा आहिनि त मूंखे सहरी ते ज़रूरु ठाहिजो। उनखे वॾो जज़्बो हूंदो आहे जुनून हूंदो आहे हिकिड़ो मोहबत हूंदी आहे रमज़ान जी लाज़िम हूंदी आहे काश ईअं वॾनि में बि जी हा ईअं न करणु खपे त जेको आहे नंढड़ो आहे कहिड़ो हिनखे रोज़ो रखिणो आहे भले सुतो पियो हुजे न हुनखे आदत विझणी आहे प्रैक्टिकल हुनखे आदत विझणी आहे हुनखे इहा शइ सम्झाइणी आहे त हीअ जेका सहरी आहे हीअ आम मानी न आहे हीअ बरकतुनि वारी सुन्नत आहे हा हीअ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे ऐं हीअ बरकतूं आहिनि सहरी में त जेके नंढड़ा आहिनि उनखे शामिलु कयूं इन सां तरग़ीब बि थींदी उन्हनि जी तरबियत बि थींदी ऐं उन्हनि खे जेके आहिनि पंहिंजे दीन जी आगाही भी हासिल थी। अच्छा अक्सर इहो बि अव्हां सवाल कयां थो ऐं ईअं न करणु खपे यकीनन हिकिड़ो अमल सुठो न आहे। अमूमन दस्तरख़ान लॻंदा आहिनि पूरी दुनिया में लॻंदा आहिनि रमज़ान में मदीनो हुजे मको हुजे या पाकिस्तान आहे असांजो हुते लॻंदा आहिनि दस्तरख़ान जेके बग़ैर रोज़े जे हूंदा आहिनि गैर रोज़े वारा उहे बि दस्तरख़ान ते वेंदा आहिनि। पोइ वरी जेके दस्तरख़ान जा मालिक हूंदा आहिनि उनखे कंफर्म हूंदो आहे भई हीउ रोज़ो न आहे हिनखे उनखे वरी दस्तरख़ान तां हटाए छॾींदा आहिनि। इहो अमल सुठो न हटाइणु खपे छाकाणि त रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जी जेकर इंसान पंहिंजी ज़ुबान सां अगरि कंहिंखे नथो ॿुधाए त अॻिले खे महसूस बि न थींदो त हे रोज़े साण आहे। सही त लिहाज़ा ॻुझी इबादत राज़ आहे ॻुझी इबादत अल्लाह जे बानो ॼाणे थो। हर मज़हर भाई जेके बि इबादतूं आहिनि उन जे लाइ इनामात अल्लाह ताला बयानु फ़रमाया मगर रोज़ो अहिड़ी शइ आहे जंहिंजो अजर ऐं सवाबु तव्हां बयानु नथा करे सघो। सही पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो हदीस क़ुदसी आहे बुख़ारी जी त रब करीम इरशाद फ़रमाए थो त औलाद आदम जे हर अमल जे लाइ उनजो बदिलो आहे जज़ा आहे मगर रोज़ो ख़ासि मूं रब जे लाइ आहे ऐं पाण उनजी जज़ा ॾींदुसि। सुभान अल्लाह। लिहाज़ा अगरि को बिल फ़र्ज़ रोज़े साण आहे या रोज़े साण न आहे जी ॻाल्हि कंहिंसे लिकियल इबादत आहे त उनखे तव्हां ज़ाहिर न कयो उनजो मामिलो ख़ुदा जे हवाले आहे मगर अगरि उहो शामिलु थिए थो नंगर करे थो त तव्हांखे खाराइण जो सवाबु हासिलु थींदो बिल्कुलु ऐं उन सां गॾु थी सघे थो उन्हनि जी सोबत सां उहो रोज़ेदार बणिजी वञे। जी हा क़ुरान करीम में रब करीम इरशाद फ़रमायो मज़हर भाई
ए महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अव्हां माण्हुनि खे अल्लाह जी राह जे तरफ़ हिकमत साण सॼो हिकमत साण सॼो, सुहिणे वाइज़ ऐं सुहिणी नसीहत साण सॼो। सुभान अल्लाह। हाणे जेकॾहिं असां कंहिंखे छिड़ ॿॾींदासीं, कंहिंखे ॻाल्हाईंदासीं त इहो इस्लामी तरीक़ो न आहे। अच्छा। इहा हुज़ूर जी सुन्नत न आहे, बल्कि असां मुहबत ॾियूं, प्यार ॾियूं, क़ुर्ब ॾियूं, उन्हनि खे पाण सां गॾु विहारियूं त हुननि खे बि उन्हनि जो असरु थींदो तरबियत जो, अव्हांजे इख़लाक़ सां, अव्हांजी मुहबत सां, अव्हांजे प्यार सां। थी सघे त नमाज़ी बणिजी वञे, रोज़ेदार बणे। टाइम बि असांजो प्रोग्राम जे इख़्तिताम ते पहुचे थो, पर हिकिड़ो अहम सुवालु आहे जेके असांजा हाकर्स आहिनि या असांजा जेके मोज़िन आहिनि, नमाज़ जे लाइ आज़ान ॾींदा आहिनि, अक्सर इहो टाइम जे हवाले सां हुज़ूर जी उम्मत खे आगाह कंदा आहिनि त भई इफ़्तारी सहरी में हेतिरो टाइम बचो आहे, उथो ऐं रोज़ा रखो। सही आहे। ठीकु आहे। घणा जेके चिड़चिड़ा तबियत जा माण्हू हूंदा आहिनि, उहे उनखे बुरो लॻंदो आहे त भई असांखे उथारनि था, असांखे निंड पिननि, सवाबु मिलंदो। उन्हनि जे लाइ बि थोरो हिदायत कंदा तव्हां। जी जी, अहम सवाल आहे। उन्हनि खे हालांकि उहो निंड फिटाए ऐं हुज़ूर जी उम्मत खे सवाबु मिलंदो। ऐं अक्सर ईअं बि थींदो आहे मुफ़्ती साहब, जीअं घर जो कोई कुकड़ आहे, वो बार बार हिकिड़े टाइम ते मख़सूस टाइम ते आज़ान ॾिए थो, घर भाती कावड़ ईंदी आहे उनखे, त पोइ उनखे ज़िबा करे छॾींदो आहे सुबुह जो, छो जे करे उहो सुजाग करे थो। असांजी आवाम इंसान में बि ईअं आहे, जेको इंसान आवाम खे सुजाग करे थो। चवण था चाहियो त जेको कंहिंसां भलाई करे थो, उन भलाई वारे को सही नथो बदिले, उनखे तकलीफ़ रसाए थो। त ईअं न करणु घुरिजे, भलाई जो बदिलो बुराई सां न ॾियणु घुरिजे। अगरि को माण्हू अव्हां खे वक़्त जे मुतलिक़ आगाह थो करे, सुजाग करे थो त हीअ सहरी जो टाइम आहे, त यादि रखो हू अव्हांजे रोज़े जी फ़िक्र थो करे, ख़ैर ख़्वाहे, अव्हांजो ख़ैर ख़्वाहे, अव्हांजे रोज़े जी फ़िक्र थो करे। छो त हर माण्हू वटि ज़रूरी त न आहे त टाइम पहुचंदो हुजे, आवाज़ जेतिरे ते वेंदो गुंजंदो त हुनखे ख़बर पवंदी बाक़ी 10 मिंट बचा आहिनि, बाक़ी 15 मिंट बचा आहिनि, बाक़ी 5 मिंट बचा आहिनि, हाणे तव्हां वक़्तु पूरो थी वियो, हाणे तव्हां जेको आहे रोज़े खे बंदि कयो, त हू अव्हांजो ख़ैर ख़्वाहे थी, अव्हांजे रोज़े खे ज़ाया नथो करणु चाहे। अल्लाह से हुनखे बदिलो ॾींदो, हुनखे अजुर सुठो अमल आहे, सुठो अमल आहे। हा जी, हिनखे साराहणु घुरिजे। ईअं सहाबा किराम जे दौर में रहे? जी हा, सहाबा किराम जी त छा ॻाल्हि कजे बज़र भाई, उहे त रमज़ान शरीफ़ जा सॼियूं रातियूं जेके आहिनि अल्लाह जी इबादत में गुज़ारींदा हुआ, उहो त तहजुद जे लाइ जुदा उन्हनि वटि जेका आहे यकीन हूंदा, पर उथारण जे हिसाब सां जी नमाज़ हज़रत अली जी मशहूरु आहे त भई नमाज़ जी तरफ़ ईंदा त सभी हुज़ूर जी उम्मत खे ॿुधाईंदा त भई फलाण नमाज़ जो टाइम थी वियो आहे। जी हा, सदाऊं ॾींदा। हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु सदाऊं ॾींदा हुआ, बिल्कुलु राति जे टाइम में सदाऊं ॾींदा हुआ। असांखे बि सदा ॾियणु घुरिजे, राति जे टाइम में माण्हुनि खे सदा ॾियणु घुरिजे, नमाज़ लाइ चवणु घुरिजे। उनखां अलावा रोज़े जे लाइ त चवणु घुरिजे, राज उहो सवाबु मिलंदो ई मिलंदो। उनखां अलावा जेका रोज़ानो उहो बुनियाद जीअं तव्हां ॻाल्हि कई त रमज़ान शरीफ़ जो महीने ते महदूद न, रमज़ान खां अलावा बि त असांखे अल्लाह तबारक व तआला इहो महीनो ॾेई करे ऐं सेखारे थो पियो त तव्हांखे अहिड़े तरीक़े सां बक़ाया महीना गुज़ारणा आहिनि। त 5 वक़्त जेका तव्हांजी नमाज़ आहे उन लाइ तव्हां अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जो हुकुम आहे, असांखे नेकी जी दावत ॾियणी आहे, बुराई खां तव्हांखे माण्हुनि खे रोकणो आहे, त नेकी जी दावत जो सवाबु आहे ई आहे। ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे मथां अल्लाह जो इहो इनाम आहे त उन्हनि खे नेकियुनि जी दावत जो अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो आहे त तव्हां माण्हुनि खे नेकी जी दावत जो, बुराई खां तव्हां माण्हुनि खे। अक्सर ईअं बि सवाल माण्हू खे चवंदा आहिनि भई रोज़ा रखो, रोज़नि जी हिकिड़ी तरग़ीब ॾींदा आहिनि ऐं चवंदा त मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे। अमूमन हिकिड़ो आम जाहिल माण्हुनि जो हिकिड़ो रवैयो हूंदो आहे, भई असांखे अञु न आहे छा, असां ग़रीब आहियूं छा, इहो कुफ़र आहे, सुम्ह माज़ल्ला तो असां रोज़ा रखूं। इहो बि ॾाढो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। इंतिहा अल्लाह असांखे बचाए अहिड़ा अल्फाज़नि खां। नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, अगरि को शख़्स ईअं चवे थो पियो त असां वटि को अनु न आहे छा, असां जेको आहे रोज़ा रखूं, इहे कुफ़र जा कलमा आहिनि, इहे अल्फाज़ न अदा करणु घुरिजनि। अल्लाह तबारक व तआला असांखे रोज़ो जो हुकुम ॾेई करे रब करम ज़ुल्म न कयो आहे। जी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि जे मथां माउ खां 70 भेरा ज़्यादा महिरबान आहे, रहम करण वारो आहे, बाजारो आहे। कॾहिं बि न चाहींदो रब करीम त बानो खे तकलीफ़ या सख़्ती ईंदी हुजे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि जे मथां महिरबान आहे, सदा महिरबान आहे, उहो रहीम आहे, उहो करीम आहे। अल्लाह तबारक व तआला इंतहाई बाज़ारो आहे, इंतहाई कुर्ब वारो आहे। त लिहाज़ा इहे कुफ़र जा कलमा इन दोस्तनि खे न चवणु खपे, बल्कि तौबा करणु घुरिजे अगरि अल्फाज़ अदा थी विया आहिनि। जी नाज़रीन, अव्हां ॿुधो प्रोग्राम, मुफ़्ती साहिबु बहितरीन अंदाज़ में असांखे आगाह कयो ऐं यकीनन असांखे रमज़ान जो एहतराम करणु खपे, छो जे करे हीउ रमज़ान असांखे साल में हिकु दफ़ो मिले थो। हिन खे बजाए फज़ूलियात खां असां इबादत कयूं, अल्लाह ताला जी बारगाह में सजदे रेज़ थियूं ऐं
रोज़ा पूरा कयूं। अल्लाह पाक असां सभिनी खे रमज़ान जी बरकतुनि सां नवाज़े। जी नाज़रीन, प्रोग्राम जो टाइम इख़्तिताम ताईं पहुतो। सलाम रमज़ान में इंशाअल्लाह वरी महिमान सां गॾु नातख़्वाह मोहम्मद मज़हर अब्बासी खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।